कोरोना वायरस नाहे खुदा जो ही डमर आहे कोरोना वायरस नाहे कलो को ॾींहुं आहे जो घुमी वई मुल्क में माकड़ कलो को ॾींहुं आहे जो घुमी वई मुल्क में माकड़ लिखल क़ुरान में आहे त माकड़ खुद कहर आहे लिखल क़ुरान में आहे त माकड़ खुद कहर आहे बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे कोरोना वायरस नाहे खुदा जो ही डमर आहे कोरोना वायरस नाहे बुराइन जे पुठियां हर को चङाइन जे मथा कावड़ बुराइन जे पुठियां हर को चङाइन जे मथा कावड़ बुरन जा इन में आबादी चङन जा इन ते बर आहे बुरन जा इन में आबादी चङन जा इन ते बर आहे बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे कोरोना वायरस नाहे खुदा जो ही डमर आहे कोरोना वायरस नाहे बाज़ारनि में रुगो माण्हू ऐं होटल सब भरल लेकिन बाज़ारनि में रुगो माण्हू ऐं होटल सब भरल लेकिन मसाजिद ॾे अचण वारनि जो थोरो ई गुज़र आहे मसाजिद ॾे अचण वारनि जो थोरो ई गुज़र आहे बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे कोरोना वायरस नाहे उघाड़ पाओ जते आहे त पर्दे में भी बेपर्दा उघाड़ पाओ जते आहे त पर्दे में भी बेपर्दा इहा अंग्रेज जी साज़िश न कोई बेखबर आहे इहा अंग्रेज जी साज़िश न कोई बेखबर आहे बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे कोरोना वायरस नाहे खुदा जो ही डमर आहे कोरोना वायरस नाहे मुसलमानन ते खोलिया चीन में जुल्मन जा दफ्तर विया मुसलमानन ते खोलिया चीन में जुल्मन जा दफ्तर विया न केरियो वियो उन्हनि ते जो उहो कहिड़ो जबर आहे न केरियो वियो उन्हनि ते जो उहो कहिड़ो जबर आहे बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे कोरोना वायरस नाहे बरी कश्मीर वियो आहे बभड़ थो हिंद में भड़के फलस्तीन का वहशत जो अञा बंद थियो न दर आहे फलस्तीन का वहशत जो अञा बंद थियो न दर आहे बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे कोरोना वायरस नाहे खुदा जो ही डमर आहे कोरोना वायरस नाहे असां जी पो भी खामोशी असां बोड़ा असां गूंगा असां जी पो भी खामोशी असां बोड़ा असां गूंगा असां अंधा भले लुटजे असां जो कहिड़ो घर आहे असां अंधा भले लुटजे असां जो कहिड़ो घर आहे बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे कोरोना वायरस नाहे असां पंहिंजन खां पासीरा रफ़ीक अहमद क़यामत या
असां पंहिंजनि खां पासीरा रफ़ीक़ मद क़यामत आ अॻियां दीवार बीठी आ अॻियां दीवार बीठी आ असांजे लाइ पधर आहे अॻियां दीवार बीठी आ असांजे लाइ पधर आहे बुरनि अमलनि जो दुनिया ते असुल में ही असर आहे कोरोना वायरस नाहे खुदा जो ही डमर आहे कोरोना वायरस नाहे।